नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो चमड़ाहे अमरीका ऐं गॾियल क़ौमुनि जो दौरो हर लिहाज़ खां कामयाब रहियो। सलामती काउंसिल में फ़लस्तीन सां गॾोगॾु हर भेरे कश्मीर मसइलो उथारियो। उम्मीद आहे त वधीक मुल्क फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम कंदा। आलमी बिरादरी फ़लस्तीनियुनि खे ग़ज़ा में दवाऊं बिना रंडक जे फ़रहामी फ़ौरी तौर ते यकीनी बणाए। इसहाक़ डार परॾेही दौरो मुकमल करे इस्लामाबाद पहुची पियो। खानपुर वेझो पुलिस पिकेट ते हथियारबंदनि जो हमलो, फारिक में बहलकार ज़ख़्मी, हिकु अगवा। हथियारबंदनि फैज़ू थाणे चए त पार्को भरिसां पिकेट ते काकरे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि ज़ाहिद शाह ऐं अकरम ज़ख़्मी थी पिया। रुहारी पुलिस एहलकार वाज जुणेजो खे अगवा करे पिया। ज़ख़्मी शिकारपुर अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चमड़ाहे ते शिकारपुर खां पुलिस जी नफ़री तलब कई। ॾोहारियुनि जी ॻोल्हा जारी आहे। रानीपुर भरिसां कोटलियाबाद पासी नौजवान पुलिसरा नमूने गुम। बाज़ियाबी लाइ पार्सन जो क़ौमी शाहरा ते धरणो। अला बख्श उर्फ पीरी बसार जे पार्सन क़ौमी शाहरा ते एहतजाज कंदे रोड ब्लॉक करे छॾियो। ट्रैफिक मुअत्तल। पार्सन जो चमड़ाहे ते नौजवान खे गुम थिए 3 हफ़्ता गुज़री चुका आहिनि। संदसि को ॾस पतो नाहे। पुलिस ठला असरा ॾेई रही आहे। पुलिस मूजिबि नौजवान खे जल्द हथ करे पार्सन हवाले कयो वेंदो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप भारत ते 25% टैरिफ लॻाइण जी धमकी ॾेई छॾी। अमेरिकी सदर जो स्कॉटलैंड खां वॉशिंगटन वेंदे जहाज़ में ॻाल्हियूं। चयाईं भारत सां वापारी मुआहिदो अञा ताईं तइ नाहे थियो। मुआहिदो न थियो त भारत ते 20 खां 25% टैरिफ लॻी सघे थो। हू फ़लस्तीन खे तस्लीम करण जे हक़ में नाहे। इसराइल खे इमदाद जी फ़राहमी लाइ असराइता क़दम खणण घुरिजनि। हिन पाकिस्तान ऐं भारत विच में जंग रोकराई।